ईदे पहिरें ॾींहं ते आउं निकिरी पियुसि पंहिंजे मिशन ते। ॿाहिरि निकिरंदे मूं नोट कयो त बरसाति जे करे नाज़ुक सूरत हाल थी वई आहे। इन ई नाज़ुक सूरत हाल खे मद्देनज़र रखी करे मूं पंहिंजे प्रोटोकॉल लाइ 2 टे गाॾियूं घुरायूं ऐं उन्हनि खे चयो त तव्हां हिते बीहो, ऐं निमाज़ पढ़ी अचां थो। दोस्तो ये सब गाड़ियों मूंखे हेडक्वार्टर तरफा मिलियल आहिनि, छो जो आउं अॼुकल्ह वॾी पोज़ीशन ते आहियां। मस्जिद में मूं एंटर थींदे ॾिठो त बरसाति त हिते बि पई आहे। दोस्तो सीक्रेट एजेंट तौर इहा मुंहिंजे लाइ वॾी ॻाल्हि, छो जो मूंखे ईअं लॻी रहियो शायदि सिर्फ़ु मुंहिंजे घर जे अॻियां ई बरसाति पई। ईद उल फितर जी निमाज़ जो टाइम 8:30 रखियो, पर 8:33 थियण बावजूद बि निमाज़ अञा स्टार्ट कोन थी हुई। ईद निमाज़ पढ़ण खां बाद फौरन कुछ माण्हू मुंहिंजी तरफ़ वधिया ऐं मूंसां मिलण लॻा। मूंखे ईअं फील थियो त ही परॾेही मुल्क जा एजेंट आहिनि, पर जेॾीमहिल मुंहिंजी हिननि सां मुलाक़ात थी त इहे मुंहिंजी कम्युनिटी या माण्हू ई निकिता। दोस्तो ही मौलवी साहब कंटेंट क्रिएटर है ऐं उन सां गॾु ही बीठल अमरा ॻोठाणो ज़िंगर वर्गर आहे। दोस्तो खुफिया एजेंट हुअण करे हर माइट मूंसां खिली करे मुस्कुराए करे मिली रहियो हूंदो। उते मुंहिंजी मुलाक़ात डिफरेंट माण्हुनि सां थींदी आहे, जंहिंमें गूगल जो यूज़र हारिस ख़ासकेली बि मूंसां मुलाक़ात कंदो आहे। डॉक्टर इज़हार, एज़ाज़ अहमद, आकिब, फैसल खान ऐं लुकू जहिड़ी वॾी शख़्सियात सां बि मुलाक़ात थींदी आहे। ॿाहिरि निकिरंदे ही सभु एजेंट्स जथो करे मुलाक़ात लाइ बीठा हूंदा आहिनि, जिथे पिणु नवनि एजेंट्स सां मुलाक़ात थींदी आहे, जंहिंमें साईं शकील अहमद सहिरे फ़हिरिस्त आहे। 100% के मुझे को बिना ॿुधाए मिशन में कयो, उन ते नाराज़गी जो इज़हार करे रहियो। थोरो अॻिते हली करे मुंहिंजी मुलाक़ात हिन 2 लेजेंड्स सां थी। साईं दीदार हुसैन ख़ासकरी सां मुलाक़ात करे रहिया हूंदा आहिनि, तेसि ताईं बाबा साईं बि अची वेंदा आहिनि। पोइ आउं पेरनि ते हथ रखी करे बाबा सां ईद मिलंदो आहियां ऐं अर्ज़ु कंदो आहियां त ख़र्ची बाबा तयारु रख। घर अची करे पहिरीं मुलाक़ात कंदो आहे नंढड़ो मुंहिंजो भाइटो। ही सिर्फ़ु मुंहिंजो भाइटो न आहे, पर प्रोपर नमूने सां मुंहिंजो यार दोस्त जिगर आहे, जेको मूंखे चई रहियो हूंदो त हाणे मूंखे ख़र्ची ॾे। दोस्तो अॼुकल्ह जा ॿार वॾा अजीब आहिनि, जेके डिमांडी आहिनि। जॾहिं असीं नंढा हूंदा हुआसीं तॾहिं असांखे जेका ख़र्ची मिलंदी असां वठी करे रखी वेंदासीं, पर अॼुकल्ह जा ॿार वॾी डिमांड था कनि। माफ़ कर बाबा, माफ़ कर बाबा, माफ़ करियो बाबा, माफ़ बाबा, अरे बाबा चयो अहिड़ी दफ़ा माफ़ कर वरी। यार मुंहिंजो नेठ मूंखे संगत में मजबूर करे मूंखां ईदी वठी वेंदो। शाम जो टाइम थींदे ई पुराणी संगत निकिरी पवंदी आहे मदरसे में क्रिकेट खेॾण ऐं आउं चेयर करे छोड़नि खे चिड़ाए रहियो त जीअं हू जल्दी आउट थियनि, पर अॼुकल्ह जा छोरा बि हरामी निभाग आउट ई नथा थियनि। तेसि ताईं वारी ईंदी आहिनि पोड़े नौजवान जी। Kumar Yadav, the captain of America. Oh yes, Abby. He's very, yes, come on, and he's doing very well. Yeah, he's at the back. Yeah, come here. Yeah, and so the pitch report is very clear and. दोस्तों इनके कंहिं ज़माने में सूरी कुमार यादव चयो वेंदो, छो जो ही पंहिंजी बैटिंग में एतिरी जान लॻाईंदो जेतिरी सूरी वारो माण्हू वॉशरूम में लॻाईंदो आहे। This and another, come on, baby. Yeah, Abby. Yeah, he's very good batsman. He's now.